नाज़रीन, मलीर जे मेमण ॻोठ में सिविल सोसाइटी ऐं यूनाइटेड यूथ फोरम जे सॾ ते समाजी बुराइनि ख़िलाफ़ शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल करण खां पोइ मेमण ॻोठ जे मुख्य चौक ते धरणो हंयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे गॾापा मंज़ूर सोलंकी। मलीर के मरकजी कारोबारी इलाके मुराद मेमण ॻोठ में उन वक्त हज़ारे मानू घरन का बाहर निकरी आया जडें गुजरियल 8 सालन का जदोजहद अवामी मुतालबे बावजूद शराब खाने के बंद करण में नाकाम विया। मानुन जो मेड़ शराब खाने अग्यां गड थियो जिथा इलाके के मोजदन मजहबी आलमन और सियासी समाजी कारकुनन अब्दुल हफीज़ ज़हीर अहमद नईमी सिराज अहमद मेमण हाफिज ज़ुएब हसन गुलाम नबी नईमी नवीद अहमद नईमी साकिब रहमान मेमण जुनेद मेमण हनीफ मेमण अब्दुल्ला मेमण की अगवानी में पैदल मार्च करे मुख चौक ताईं पहुता जिते धरणो हणी वेही रहा। धरणे में तक जे MPA मोहम्मद यूसुफ बलोच समाजी अगवान कादिर बख्श कलमती और बिया अगवान पिण पहुता। उन मौके ते मेमण ॻोठ जूं बाज़ारूं तारीख़ में पहिरियों भेरो मुकम्मल तौर बंद थियूं। स्कूल कॉलेजूं बैंकूं एसिताईं जो अस्पतालुनि जा दरवाज़ा भी बंद थिया। पुलिस और रेंजर्स जा वॾा अटाला हिफ़ाज़ती इंतजामनि लाइ मौजूद रहा। धरणे सबब जाम ॻोठ डमलोटी दरसाणो छन्नो रज़ाकाबाद गडाबड़ा ईंदड़ वींदड़ रस्तनि ते रुकावटूं बीहारे रस्ता बंद कया विया। काफ़ी अरसे का मुख्तलिफ हुकूमती जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि वटि वेंदा रहिया आहिनि, उन्हनि वटि दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि, पर कंहिं बि हिननि जे हिन जाइज़ मुतालबे खे ॿुधो कोन्हे। हिननि जो इहो जाइज़ मुतालबो आहे त जेको शराब खानो इन शहर जी मेमण ॻोठ शहर जी दिलि में हले पई हिन खे बंदि कयो वञे। अॼु वरी आऊं CM साहब मुतालबो कंदुसि कि जीअं त तव्हां वटि इहा टोटल डॉक्यूमेंटेशन भी असां पुॼाई हुई, फाइल भी पुॼाई है, उन ते अमल दरामद कंदे मुंहिंजे PS 88 मां घटि में घटि ही शराब खानो मुंतकिल करायो वञे। अगरि बंदि नथो थी सघे त तव्हां मुंतकिल करायो। शराब खाना बंदि थियणु खपनि। ये मंशियात जे करे नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे, ॻोठ में बदअमनी वधी रहियूं आहिनि। तमाम ताजरान बरादरान सभिनी पंहिंजा रज़ाकाराना तौर ते दुकान बंदि करे अॼु इन धरणे में वेठा आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त जेसि तलक ही बुराई जो जड़ शराब खानो तां बंदि न थींदो ही धरणो ख़त्म कोन थींदो। असां CM ताईं ऐं प्लस असां गवर्नर ताईं जेको उनखे अप्रोच कयो आहे, पर हिन जो असांजो को बि लाइ अमल कोन पियो निकिरे ऐं 4 सालनि खां पोइ अॼु मजबूरन असांखे हिन पुरअमन इतिजाजी धरणे जी शिकल असांखे इख्तियार करणी पई आहे। दरख़्वास्त था करियूं ख़ासि करे असां CM साहब खां त असांखे ही शराब खानो फौरन इन लाइसेंस मनसूख कयो वञे, इन खे बंदि कयो वञे। मजबूर थी असां अची धरणो हई पुरअमन धरणो हयो आहे ऐं इंशाअल्लाह असांजी पूरो ज़ोर सिंध गवर्नमेंट सां अपील आहे त जल्द खां जल्द ही जेको शराब खानो आहे सो हितां कढियो वञे ताकि असां पंहिंजे नई अचण वारी नस्ल के बचाए सकूं। एहतजाज एस ताईं खत्म न थींदो जेस ताईं असांखे इन शराब खाने जे बंद करण जो को यकीन दहानी कराई वञे या उन जो को असांखे बाक़ायदा नोटिस ॾिनो वञे। हिननि चयो त जेकॾहिं हिन एहतजाज के संजीदा न वरितो वियो ऐं मेमण ॻोठ मां शराब खानो ख़त्म न कयो वियो त मछरियल माण्हुनि खे हाणे केर बि नथो रोके सघे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV गॾा।